दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, छा वाकई पठाणी खे ओठो मारींदो या कमाल खान पठाणी कंहिंजे हथां मरदी। जेको पठाणी जो खून थियो आहे इन जो केरु ज़िम्मेवार आहे, छा ओठो रात जो मारियो या कमाल खान या उन ख़ुदि ज़हर पीतो, छा थियो उन सां। इहो हाणे हाकिम खान जी गिची में खून पवंदो, कंहिंजी गिची में पवंदो, कमाल खान जी या वरी ओठे जी गिची में पवंदो। ऐं रबन छा वञी करे उते सूमर जो खून रबन जी गिची में पवंदो, उते उनखे ओठो फासाए वेंदो। जेको कुझु थियणो आहे तव्हांखे असां इन नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। पहिरियां इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वञे। थी सघे त शाहिद खुशबू व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त उनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, जीअं हीअ किस्त ख़तमु थी, तव्हां ॾिठो हुयो हितां जेको आहे अहमद खां पुछी रबन हलियो वेंदो काॾे, सिधो जिते हू रहियल आहे सूमर, ठीकु आहे न। उते सूमर जो लाश पियल आहे, वारिस वारा ॾिसी आया हुया, लेकिन राति थी हुई, वारिस वारा हारिस गफ़ार खान खे न चई सघंदा जेसीं ताईं सुबुह थींदी, तेसीं ताईं राति जो उते वञी पुॼंदो रबन ऐं ॾिसंदो सूमर जो उते लाश पियो हूंदो। ऐं जेको आहे अहमद वरी ओठे खे फ़ोन करे छॾियो त रबन हिन टाइम सूमर जी तरफ़ वियो आहे। ऐं ओठो वरी छा कंदो, सिधो ईंदो रबन जे घर, रबन जे घर वारनि खे कुटको ॾींदो ऐं कमाल खान सां बि राब्तो थींदो ओठे जो। पोइ पठाणी खे हिते पूरो कंदो ओठो, ठीकु आहे न दोस्तों। थी सघे थो कमाल खान बि इन में साथ ॾिए ओठे जो। पोइ रबन त हिकु पासे हूंदो ऐं रबन खे मोटण में टाइम लॻंदो, हे कमु ईअं थी वेंदो। ऐं सुबुह सां वारिस उथी करे वेंदो रईस गफ़ार खान खे ॿुधाईंदो त सूमर मारिजी वियो आहे, इनखे हाल वाल ॾियण लाइ वेंदो। उते उन्हनि खे ख़बर मिली वेंदी त पठाणी मरी चुकी आहे, हर को परेशान थी वेंदो, हू त ठीकु हुई कीअं मरी वई। लेकिन ईअं ई कमु थींदो, मतिलबु ओठो ऐं कमाल खान इन ॿिन्ही जा हथ हूंदा, इहे पठाणी जा सिर खणी सघनि था। पोइ रबन बि मोटी ईंदो, लेकिन हाणे हाकिम खान पंहिंजो ठाह करण जे लाइ रईस गफ़ार खान खां जान छॾाइण जे लाइ कुझु न कुझु कोशिशि कंदो, खून गिची में उन में पवंदा। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।